आस्क मुफ्ती मुजीब रहमान। साईं, हिकु मसइलो इंतहाई ज़रूरी आहे। अॼुकल्ह जेके औरतूं कारियूं थियनि थियूं त उन्हनि जा मर्द सिर्फ़ु उन्हनि खे घरनि मां कढनि था पर तलाक नथा ॾियनि। उन औरत जो फौरी तौरु ॿिए हंधि ते निकाह कयो वञे थो, छा उहो निकाह साबित थींदो या न थींदो? साईं, सभ खां पहिरियां अलाह ताला तमामु मुस्लमान जी औरतुनि खे पनाह में रखे, अलाह ताला उनजी इज़त जेको आहे बरक़रार रखे। अहिड़ो मामिलो जेको थिए थो इन ते ॻाल्हाइणु इंतहाई ज़रूरी आहे असांजो। त बिलफ़र्ज़ काथे बि औरत कारी थी, बिलफ़र्ज़ काथे बि औरत कारी थी त यकीन तौर ते मर्द उनखे पंहिंजे पाण वटि न रखंदो, उनखे ॿाहिरि कढी छॾींदो। त हाणे इस्लामी क़ानून खे जेको आहे फॉलो कयो वेंदो, इस्लामी तरीक़े खे फॉलो कयो वेंदो, पंहिंजे जेको आहे न याने जियालत खे फॉलो न कयो वेंदो। अक्सर जेको नौजवान वेठा आहिनि ऐं अक्सर वॾी उमिरि वारा वेठा आहिनि, इहो मामिलो पंहिंजे इलाइक़नि जे अंदरि वञी करे ॿुधायूं असां त बिलफ़र्ज़ अल्लाह माफ़ करे कंहिं बि औरत खां काथे ख़ता थी, सवली सिंधी में उन औरत खे असां कारी औरत चवंदा आहियूं। मुड़ुसु उनखे घर खां कढी छॾींदो आहे, मुड़ुसु उनखे घर खां कढी छॾींदो आहे। अगरि जेकॾहिं मुड़ुसु उनखे तलाक न आहे ॾिनी त इहा इन जे निकाह में आहे। त सभ खां पहिरियां तरीक़ो इहो फॉलो करिणो आहे त मुड़ुसु इनखे जीअं जो घर खां कढे, इनखे क्लियर तौर ते तलाक ॾिए। सिर्फ़ु कढणु जेको आहे मक़बूल न आहे। हे सिर्फ़ु कढे थो न त हे ईअं त साफ़ तौर ते इहा त ॻाल्हि नथो करे मां हिनखे तलाक ॾिनी आहे, पर जेकॾहिं कढण सां गॾोगॾु ईअं चवे थो त मां हिनखे तलाक ॾेई करे 3 दफ़ा तलाक ॾेई करे हिनखे मां फारे करे छॾियो आहे, त हाणे इन औरत खे मालिक पंहिंजे घर में रहनि, मालिक पंहिंजे घर में रहनि। पोइ इहा औरत 3 महीना इद्दत में वेहंदी, 3 महीना इद्दत में वेही, 3 हेज़ या 3 महीना इद्दत में वेही करे पोइ इन जो ॿिए हंधि निकाह जेको आहे कराए वेंदो। असां वटि वॾे में वॾो ज़ुल्म थो हले। हे जेके बि मुस्लमान बिलफ़र्ज़ औरत खां ख़ता थी आहे, पर मां चवंदो जेको इन जो फौरी तौरु निकाह कराए थो न, इहो क़यामत ॾींहुं अहिड़ा जूता खाईंदो, अहिड़ा पादर खाईंदो, अहिड़ा जेको आहे न अल्लाह जी बारगाह में जेको आहे मोचड़ा खाईंदो। ज़ालिम निकाह जे मथां निकाह था कराइनि, निकाह जे मथां। अफ़सोस आहे यार, एतिरो मां ख़ार में इन जे करे चवां थो त इहा औरत जॾहिं वेंदी न, इहा औरत हुन सां निकाह अॻिले बंदे सां न आहे, इहा उते वञी करे ज़िना कराईंदी। औरत कारी थी आहे, 3 ॾींहंनि में निकाह थी वियो हुनजो ॿिए हंधि। अड़े ज़ालिम भेण, ज़ालिम तुंहिंजी खोपड़ी एतिरी भला ख़राबु आहे छा? चवें थो मां मुस्लमान आहियां, चवें थो मां नबी जे मथां ईमान थो आणियां, चवें थो त मुंहिंजो अकेले अल्लाह जे मथां ईमान आहे, अल्लाह जी किताब खे त तूं वठे ई नथो, अल्लाह जी शरीयत खे वठे ई नथो। यार हे औरत आहे, हे इंसान आहे, हे का ढगी न आहे, हे का मेंह न आहे, हे का घोड़ी न आहे, जानवर न आहे जंहिंखे हिकिड़े वाड़े खां कढी करे ॿिए वाड़े में फिट करे छॾियो। यार हे इंसान आहे, हे औरत आहे। अल्लाह ताला कुझु रूल रखिया आहिनि, कुझु उसूल रखिया आहिनि। इंतिहाई हिन टाइम मुस्लमान जे अंदरि इहो गलीज़ अमल आहे। मां चवंदो साफ़ तौर ते ॾिसो, ख़ुलासो कहिड़ो मां ॿुधायां थो त औरत बिलफ़र्ज़ अगरि काथे गुनाहगार थी आहे, काथे औरत कारी थी आहे, त सभ खां पहिरियां मुड़ुस जे मथां इहा ज़िमेदारी आहे त मुड़ुसु 3 दफ़ा तलाक ॾेई करे हुनखे फारे करे छॾे। इंतिहाई ज़रूरी आहे। जॾहिं 3 दफ़ा तलाक ॾिए पोइ इहे मालिक इन औरत खे पंहिंजे घर में रखनि। कोई मसइलो न आहे। कोई माण्हू चवंदो यार घर में असां कीअं रखूं, कोई मसइलो न आहे। रिश्तेदारनि खां न लड़ायो, अल्लाह जे ख़ौफ़ खां कुझु यार, अल्लाह जो ख़ौफ़ कयो। कुझु माण्हू इन जे लाइ उन औरत खे न रखंदा त यार हे जेको माइट असांखे तानो ॾींदा त इन औरत खे तव्हां घर में कीअं रखियो आहे। मां चवंदो माइटनि जी एसी जी तेसी छॾे ॾियो, माइटनि खे सभिनी खे। अल्लाह जो क़ानून थो टुटे हिते, अल्लाह जी शरीयत थी टुटे हिते। 3 हेज़ ताईं या 3 महीननि ताईं इन औरत खे घर में विहारियो। जॾहिं 3 हेज़ उनजा कंप्लीट थी वञनि, हाणे इन औरत खे वञी करे ॿिए हंधि निकाह करायो। हाणे इहो शरीयत जे एतबार सां इहा औरत ॿिए जे निकाह में आई आहे। कसम खणा थो, जेको मां तरीक़ो ॿुधायो आहे ईअं थींदो आहे? न थींदो आहे, न थींदो आहे। अलाए केतिरनि जॻहियुनि ते न थींदो आहे। त पोइ असां ख़सारो ॾिसंदासीं न, पोइ असां नुक़सानु ॾिसंदासीं न, पोइ असां बरक़त थोरी ॾिसंदासीं ज़िंदगी में, पोइ असां सुकून थोरी ॾिसंदासीं। ॻाल्हि वॾी कंदा आहियूं साईं। असां इहो मुस्लमान, असां जेको आहे नबी जे हर हिकु कौल ते ऐं फेल ते जेको अमल कंदासीं। ख़ुदा जा बंदा इन मेन शयुनि खे वठो,
असांजे मुआशिरे में ख़ुदा जो क़ुस्म कसम खणां थो, क़ुर जेकॾहिं मथे ते रखां मां हानिस न थींदुमि। मां ॿुधायां थो हज़ारनि जी तादाद में ईअं निकाह थिया आहिनि, हज़ारनि जी तादाद में जंहिंखे निकाह जो रंग मिलियल आहे पर निकाह न आहे, साल खां पोइ बि निकाह न आहे, 2 सालनि खां पोइ बि निकाह न आहे, 10 सालनि खां पोइ बि निकाह न आहे। इहो जेकॾहिं इहो तरीक़ो इस्तेमालु कयो आहे, इहो वञी करे पंहिंजे इलाइक़नि में सभ खां पहिरियां मां पंहिंजे इलाइक़नि में ॿुधायां, मां ज़िमेदार आहियां, मां ख़बर पई न, मां पंहिंजे इलाइक़नि जे अंदरि इहा ॻाल्हि ॿुधायां। तव्हां सभु ज़िमेदार आहियो। जेकॾहिं मुआशिरे में या कंहिंखे ख़बर न आहे, ॻोठ में कंहिंखे ख़बर न आहे न, तव्हां हिन टाइम ॻाल्हि ॿुधी आहे, तव्हां सभु ज़िमेदार आहियो। तव्हां वञी करे पंहिंजे इलाइक़नि में इहा ॻाल्हि ॿुधायो त बाबा शरीयत जो मसइलो आहे, हे शरीयत, हे क़ुर जो मसइलो आहे। 3-4 महीना जेकॾहिं डिले करण में छा थींदो आहे? क़ुर जे क़ानून खे फॉलो कयो, अलाह ताला इज़त ॾींदो, अलाह ताला राहत ॾींदो। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।